अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 29 मार्च सैटरडे ऐं सुबुह जा थियण वारा आहिनि तक़रीबन 8। सो मथे झुड़ लॻो पियो आहे। अॼु त हैरत जी ॻाल्हि आहे, पूरो आसमान झुड़ालो आहे ऐं मज़े जी एॾी थधि थी वई आहे जो माशाल्लाह विच में 2-3 ॾींहं इलाही गर्मी थी वई हुई। हैरत अंगेज़ आहे, अलाह जी कुदरत आहे। सो माशाल्लाह इंजॉय था कयूं मौसम खे, अलाह जी रहमत है। सो प्लांट्स जो हाल अहवाल ऐं तव्हां सां थोरी घणी कचहरी, घणो कुझु अॼु जी प्लैनिंग में आहे। ॾिसूं त केतिरो कमु करे थो सघिजे, छा छा थी थो सघे, छा छा रहिजी थो वञे। सो घर में वेठा आहियूं त कमनि जो सिलसिलो त हलंदो थो रहे माशाल्लाह। मां सोचां पई त 1-2 ॾींहं जेकर विच में ब्रेक वठां, व्लॉग न ठाहियां। व्लॉग न ठाहिण जो मतिलबु आहे पोइ मां कम बि न कंदमि छो त मां जॾहिं कुझु कंदमि ई न त पोइ तव्हां सां छा शेयर कंदमि, तंहिंजे करे। पर फ़िलहाल त नामुमकिन आहे। ईद खां 1-2 ॾींहं पहिरियों त उहो ई कमु थोरो वधियल हूंदो आहे सफ़ाई सुथराई जो। सो सफ़ाई सुथराइयूं हली रहियूं आहिनि। ॾिसां थी त अॼु में छा छा थी कयां। फ्रिज साफ़ु करिणो आहे ऐं जेके लाउंज में शेल्फ लॻल आहिनि उन्हनि जी थोरी डीप क्लीनिंग करणी आहे। मथे त कल्ह मां सॼी सफ़ाई कराए, चादरूं वादरूं चेंज कराए ऐं काफ़ी 80% सही करे छॾियो माशाल्लाह। अॼु हेठि घणा ई कम थींदा, सो ख़बर न आहे छा छा थींदो ऐं कीअं थी स्टार्ट कयां कम खे। सो फ़िलहाल त उथी आहियां वार्म अप करण जे लाइ त जीअं मां कम खे लॻी सघां। प्लांट्स खे पाणी बि ॾियणो आहे अॼु, इलाही जी मिटी ख़ुश्क थी वई आहे। सो बहरहाल ॾिसूं था। सवेर सुराण जो किचन खुलियल आहे। उहा ई ॻाल्हि त 9 बजे खां पहिरियों, बल्कि 8:30 पौणे 9 बजे गैस हली वेंदी आहे, त इन करे त हीअ सवेर ई थोरो कमु करे छॾींदी आहे। सो हिते हे दही बड़ा था ठहनि, उन्हनि जो पाणी बि रखियो अथई होॾां, छो त पाणी में विझिबा आहिनि। ऐं सुराण जे चैनल ते तव्हांखे इलाही सारियूं रेसिपीज़ मिली वेंदियूं। मुंहिंजे चैनल ते बि तव्हांखे हिकिड़ी त मिली वेंदी दही बड़नि जी, जेके मां ठाहींदी आहियां, छो त मां इलाही नयूं रेसिपीज़ ट्राए न कंदी आहियां। मुंहिंजो उहे ई जेके मां नंढे में ठाहियां थी हिकिड़नि ज़ाइक़नि ते हिरियल आहियां त उहे ई हूंदा आहिनि। सो उहे तव्हां ॾिसी सघो था। ॾही खुटी आहे छा? ॾही जेका थोरी बची त नंढे प्याले में लाहे रखिजे, त बसि पोइ ॾही बि ॿी ठाहे छॾियां न, प्यालो भले ॿिया जो आहिनि प्याला। सो बहरहाल हिते हिन जी तयारी आहे। छोलनि जी चाट ठहंदी, कारनि चणनि, कुल इहे चणा आहिनि, कारनि चणनि जी चाट ठहंदी ऐं उनखां सवाइ दही बड़ा ठहंदा। सो ॾिसां थी मां बि खीर जी देॻड़ियूं वेॻड़ियूं ख़ाली कयां, छो त उहो ई मूंखे फ्रिज साफ़ु करिणो आहे त थांव त कढणा पवंदा। ॾही बि ॼमाए छॾियां त इहे कुझु थांव जेके आहिनि फ्रिज मां निकिरी वञनि। असां अची विया आहियूं मथे, केॾा बि कॿट आहिनि पर पोइ बि हीअ पेटी मुंहिंजे लाइ ॾाढी यूज़फुल हूंदी आहे। सो इहे सवड़ियुनि जी छऊं हुन में रखियमि, ब्लैंकेट विहाणा, रेलियूं, घणो कुझु अञा हिन में माशाल्लाह पियो आहे। सुराण हिकिड़ी सवड़ खणी आई आहे ऐं ॿी खणणु वई आहे, त उन बावजूदि इलाही सारनि कॿटनि जे हीअ वॾी मुंहिंजे लाइ काराइती शइ आहे, वॾी कम जी शइ आहे। हिननि ते कवर चढ़ाया, हिकिड़े ते मां टाइल्स रखी वई हुअमि, ॿिए ते न रखी हुअमि त उहो उॾरी वञी हेठि पियो। उतां कढाए वरी हिननि जे मथां 2 ते टाइल जा पीसिस रखी छॾिया आहिनि त जीअं उॾरनि न। शाम जो सुराण हिननि खे अन्न पाणी विझी वेंदी आहे, पर हाणे आयमि तॾहिं बि 2 थांव ख़ाली हुया, हिननि खे वापसि मां भरे छॾिया। सो आई आहियां त थोरो ॿाहिरां जो नज़ारो बि ॾिसां। साम्हूं कंस्ट्रक्शन त ॾिसो। ऐं असां आयासीं जॾहिं त अञा हे वारी बिल्डिंग ठहनि पियूं, ओड़ी वारी ठही वई, परी ठहे पई ऐं हाणे हेॾे हे सभु ठही वियूं। ऐं तव्हां ॾिसो त साम्हूं केॾो प्लॉट ख़ाली आहे, अञा इहो ठहंदो यकीनन। सो इहा ठकाठुकी असांजी ज़िंदगीअ में ऐं मशीननि जो गोड़ रहंदो। ऐं हिन निम में जेके नवां ताज़ा पन निकिता आहिनि त केॾी सुहिणी साई थी लॻे। ऐं मुंहिंजी निम अञा नज़र नथी अचे। सो बहरहाल हेठि इलाही कम आहिनि, इलाही कम आहिनि। फ्रिज साफ़ु थी वई माशाल्लाह, साफ़ु सुथरी ऑर्गेनाइज़्ड। ऐं जॾहिं असां सफ़ाइयूं कंदा आहियूं न त पोइ इलाही कुझु अहिड़ो बि हूंदो आहे जेको असां चवंदा आहियूं हिन जी ज़रूरत न आहे या हिन जी जाइ इहा न आहे, त पोइ उहे सभु शयूं प्रॉपरली सेट थी वेंदियूं आहिनि। उनखां सवाइ
हिते मां काफ़ी सारा थांव बि धोई छॾिया आहिनि, छो त थांव एॾा घणा हुया जो रखण जी जाइ मूंखे न पई नज़र अचे, ऐं मुंहिंजो साहु मुंझंदो आहे। ऐं मुंहिंजी हमेशह आदत आहे जॾहिं थांव घणा थी वेंदा आहिनि त कुझु न कुझु थांव मां पाणी धोई छॾींदी आहियां। त अञा ताईं ज़हरा न आई आहे। ऐं हिते जेको आहे सुरहाण चॉपर कढियो आहे। इहा ब्रेड असां इलाही ॾींहंनि खां खाऊं नथा, साफ़ु सुथरी पई आहे, ऐं ब्रेड क्रम्स असांजा ख़तमु थी विया आहिनि। ऐं हे फ्रीज़ थियल ब्रेड जेका थोरी घणी हिकु हिकु स्लाइस बचंदो आहे त मां रखंदी वेंदी आहियां। ऐं हे हिकिड़ो बचियल बन। त मां सिर्फ़ु इहो ॾेखारण जो मक़सदु इहो आहे त कुझु बि असां जेको बि ब्रेड टाइप का बि शइ आहे त उन जा ब्रेड क्रम्स ठाहे था सघजनि। सो हीअ त प्रॉपर डबल रोटी। ऐं हे हिकिड़ो बन बर्गर बन हो जेको तक़रीबन सुकणु लॻो आहे, त हाणे साफ़ु सुथिरो पियो आहे त इनखे बि असां हिननि सां गॾु पी छॾींदासीं। मां कंदमि हाणे थोरी देरि रेस्ट। ऐं हिते बि मां डीप क्लीनिंग करे चुकी आहियां माशाअल्लाह। कल्ह कुझु प्लांट्स धोता हुअमि, अॼु हिननि खे धोतमि। ऐं मथे शेल्फ जी ईअं मामूली सफ़ाई थींदी रहंदी आहे, पर हर हिकु शइ हटाए शयूं साफ़ु करे उन में थोरो टाइम लॻंदो आहे। अञा हे वारा प्लांट्स बचाया अथमि, इन्हनि खे पोइ साफ़ु कंदमि। सो अॼु में एतिरो कमु कयो आहे माशाअल्लाह, त मां इलाही ख़ुशि आहियां। इहे मुंहिंजी लाजना। ऐं हादिया पुछे पई दादी मुंहिंजा और फ़ोटो न आहिनि, उर्दू सिंधी मिक्स हिन जा और फ़ोटो। सो बहरहाल आराम टाइम। सो यादि कयो त मां चयमि हे बि तव्हां सां शेयर कयां त हे बि हिकिड़ी शइ आहे जंहिंखे मां इलाही टाइम ॾेई साफ़ु कयो आहे। ऐं मुंहिंजो शौक़ु आहे, इन करे मां हितां कुझु हटाइण बि न चाहींदी आहियां। हा, मां चेंज करे छॾींदी आहियां शयूं, पर मां माना हिननि खे हल्को न कंदी आहियां जो हे बिल्कुलु सवलो थी वञे साफ़ु करणु। बाक़ी हे वारो किचन जो जेको कॉर्नर आहे इहो कल्ह सॼो सुराण साफ़ु कयो किचन सां गॾु। मुनो हिकु थियो आहे, असां वियासीं ॿाहिरि। हिकु त ज़हरा देरि सां आई त उहा वई बि देरि सां, छो त मां हुनखां थोरो एक्स्ट्रा कमु करायो। सुभाणे संडे आहे, जीअं मां हे ॾियारियुनि जा दर साफ़ु करायामांसि त मिटी इलाही निकिती। सो असां वियासीं बिनाशिम। गोश्त पियो खपे, चिकन कीमो जेको बि ईद जे ॾींहंनि में पचाइणो आहे या ईअं बि रोज़मर्रा लाइ सभु शयूं ख़तमु थी वियूं हुयूं। त हे कॉर्नफ्लोर आहे, माचिस आहे, ग्रॉसरी बि थोरी घणी ॿी वरितीसीं। एॾी देरि लॻी असांखे शयूं वठण में, देरि न लॻी जेको असांखे काउंटर ते पेमेंट करण में देरि लॻी। एॾियूं वॾियूं वॾियूं लाइनूं लॻियल हुयूं जंहिंजी हद न आहे। सो ॾाढो ॾाढो असां तमामु माना वक़्तु असांजो लॻो हुते, पर कमु सभु करे आयमि मां। जेको बि खपे पियो, जेको वठिणो उहो सभु वरितोसीं अल्हम्दुलिल्लाह। सो हाणे हिननि जा ठाहींदमि हिसा पतियूं, छो त लाइन में ई असां बीठासीं त एॾी देरि लॻी वई त वधीक हिननि खे रखंदमि न। सो बहरहाल सो हिननि खे ठाहे ठुके हिसा करे फ्रीज़ कंदमि। किचन ईअं जो ईअं आहे जीअं, हालांकि मां सुबुह जो केॾा सारा थांव धोता हुआ, पोइ बि इहे एॾा थांव थिया आहिनि। ऐं मां हिते ॾही रखी ॼमाइण लाइ, जेका लॻे थो त ॼमी वई आहे। सो इनखे बि चेक कयां ऐं बाक़ी बि सॼा इहे मामला ॾिसी वठां। ऐं जीअं त मूंखे अञा 2 वीडियोज़ ठाहिणियूं आहिनि आयतुनि जे तर्जुमे जूं। ऐं उअई नमाज़ जो टाइम थियण वारो आहे त नमाज़ पढ़ी पोइ वेही क़ुर शरीफ़ बि पढ़ंदमि, वीडियोज़ बि ठाहींदमि। ऐं हे कमु जेको आहे सुराण वाइंड अप कंदी इंशाअल्लाह। 3:30 थिया आहिनि। नमाज़ पढ़ियमि, क़ुर पढ़ियमि, आयतुनि जे तर्जुमे जी वीडियोज़ ठाहियमि। हे चादरूं जेके कल्ह मथां लाथियूं हुअसीं मथियनि कमरनि मां, उहे हिकिड़ियूं धोइण जे लाइ विधी हुअमि, उहे धोपी वियूं आहिनि। उहे हाणे विधियूं अथमि सुकड़ियूं। ऐं वरी ॿियो चकर विझी आई आहियां, जंहिंमें 1-2 टॉल ऐं बाक़ी 2 चादरूं। सो इहे हिते सुकंदा रहंदा। इहे मैट्स बि धोता हुया त इहे बि हिते सुकनि था। ऐं मां हाणे चकनाचूर थकिजी पई आहियां। सो वञा थी 3 ताईं रेस्ट करणु। ऐं इहो चकर हिकिड़ो जेको मशीन में कपिड़नि जो विधो आहे, चादरनि ऐं टॉलनि जो, इहो जेॾीमहिल बि हिन जो आवाज़ु ईंदो बीप ॿुधंदमि त अचे मां हिननि खे वरी सुकणो विझी वेंदमि इंशाअल्लाह। सो माशाअल्लाह रंगीन बोतलूं मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। ऐं हे यानी मिलियूं इन्हनि रंगनि में आहिनि, ग्रीन ऐं ब्लू। हाणे रेस्ट करे वठां। 6:15 थिया आहिनि। 3 जी नमाज़ पढ़ी छॾिया काफ़ी देरि पहिरियों। ऐं जेके ॿिया रहियल चादरूं हुयूं, टॉल हुया, उहे बि सुकणा विझी छॾिया आहिनि। ऐं बाल्टीअ में कुझु पाणी हुयो त नंढियुनि नंढियुनि कूंडियुनि खे पाणी बि ॾेई छॾियो आहे। वॾियुनि खे न ॾिनो अथमि, सुभाणे वरी सभिनी खे ॾींदमि इंशाअल्लाह। हा, मुबारकूं 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 मुबारकूं। ही ॾिसो, मूंखे मुबारकूं खोड़ सारियूं। रोज़ हिनखे मां इन उमेद ते ॾिसंदी हुअमि ऐं इहो ॾिसंदी हुअमि त हा, हे अञा बीठो आहे, किरियो न आहे। मूंखे पक हूंदी हे फुटंदो,
पर हे अॼु त फुटी वियो आहे, हे नंढिड़ो बेबी निकितो आहे हिनजो, केॾो वाह मज़ो अची वियो मूंखे, दिलि ख़ुशि थी वई बहरहाल। सो वाह 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 माशाल्लाह। सुभाणे इंशाल्लाह सभिनी खे पाणी ॾींदमि प्लांट्स खे पाइप सां बाक़ाइदा इलाही रज के भरे भरे। ऐं राति जी मानी नाहे पचाइणी, नाहे मतिलबु ईअं पचाइणी जी कल्ह जेके मां वाङण पचाया उहे तक़रीबन बसि थोरा मां ई खाधा, बाक़ी उअं ई जो उअं ई उहा प्लेट भरियल पई आहे। त अॼु असां सिर्फ़ु मानी पचाईंदासीं ऐं ॾही, ऐं ॿियो कुझु दिलि चयो त घर हाणे तकड़ि में कुझु बि पचाए था सघूं, कबाब वग़ैरह ठहियल पिया आहिनि। ऐं बाक़ी ईद जे लाइ जेके बि गोश्त चिकन वग़ैरह वरितो छा बि पचंदो त उहो मां रखियो आहे, ठाहे ठुके हिसा करे फ्रीज़ करे छॾियमि। ऐं नंढड़नि नंढड़नि सभिनीनि खे पाणी अची वियो छो त हिननि जो मूंखे भउ थींदो आहे, हे जल्दी किरी पवंदा आहिनि, डाउन थी वेंदा आहिनि सफ़ा, मां न चाहींदी आहियां त हिननि खे कुझु थिए। तो इंशाल्लाह इरादो इहो आहे त सुभाणे थोरो हिते प्लांट्स खे बि टाइम ॾियां कुझु। ऐं हे मुंहिंजो वीचारो एॾो स्लो ग्रो थो करे, निकिता इलाही अथसि पर माना एॾो जल्दी नथा वधनि बनिस्बत हिननि जे। इहो त तव्हांखे ॿिया ॾेखारियां, हीअ ॾिसो, हीअ हुन खां इलाही पोइ आहिनि त ॿ हेॾा वॾा बि थी विया आहिनि, ॿ टे हेठि ॿिया बि निकिता अथसि। इन जी थोरी मिटी मूंखे चेंज करणी पवंदी। हिन में बि माशाल्लाह हे बि निकिता आहिनि ऐं ॿिया अञा नथा निकिरनि, पर हे काफ़ी सुठा वॾा थी विया आहिनि। ॾिसंदमि सुभाणे सोचां थी थोरो हुननि खे टाइम ॾेई वठां प्लांट्स खे बि। सिलाई विलाई त ख़तमु थी वई अॼु अल्हम्दुलिल्लाह, सफ़ाइयूं ख़तमु थी वियूं, धुलाइयूं ख़तमु थी वियूं, सभु कुझु थी वियो आहे। ऐं जेका बि ग्रोसरी वठणी, बादामियूं वग़ैरह अलाए छा छा हुयो उहे सभु अची विया, त हर शइ स्टॉक बि थी वई आहे ख़ैर सां। सुभाणे थोरो प्लांट्स वटि टाइम स्पेंड कंदमि इंशाअल्लाह। सोचां थी त हाणे तव्हां खां व्लॉग मां मोकिलाए छॾियां। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, छो त हिन खां पोइ मां कोई कमु त कंदमि कोन जो शेयर कयां। मानी जंहिं महिल खाइण जो टाइम हूंदो उन महिल पचाईंदमि, तंहिंजे करे तव्हां खां मोकिलायां थी। इंशाअल्लाह असां सुभाणे वारी व्लॉग में मिलंदासीं। अवल ख़ैर। ऐं बसि मां ॾाढी ॾाढी ख़ुशि आहियां हिनखे ॾिसी, मुंहिंजी दिलि एॾी ख़ुशि थी विया न त ॿिलियुनि हिनखे तबाह करे छॾियो वीचारा, मुंहिंजा चङा भला वधनि पिया त हणी ठाहे छॾियईं। सो माशाअल्लाह हुन में अची वई ज़िंदगी, नई ज़िंदगी। ठीकु आहे, सो इंशाअल्लाह असां सुभाणे वारी व्लॉग में मिलंदासीं। सुभाणे ताईं अल्लाह वाहे।